मीरपुर मां थियल शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी क़तल केस जी ॿुधणी थी गुज़री। शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़तल केस में पीपल्स पार्टी MNA ऐं संदसि ॿ पुट शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड अदालत में पेश थिया। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज मुक़ररु न थियण ते शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी क़तल केस जी ॿुधणी सेशन कोर्ट घोटकी में थींदी। नसरुल्ला गडाणी क़तल केस जो जांच ऑफिसर सिराज लाशारी बि अदालत में पेश थियो, जंहिं ॿुधायो त जांच मुकमल थी चुकी आहे ऐं प्रोसिक्यूटर बि पंहिंजी राय ॾेई छॾी आहे। इंचार्ज डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे अॼु रिपोर्ट पेश कई वेंदी। हुन ॿुधायो त मां पंहिंजी जांच मूजिबि दहशतगर्दी जा कलम ख़तमु करण जी दरख़्वास्त अदालत खे कई वेंदी। जेकॾहिं अदालत दहशतगर्दी जा कलम ख़तमु करे छॾिया त पोइ आम चालान अॼु अदालत में पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।